पिया काज़ी अहमद मां ब्यूरो चीफ साईं बशको लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ 11 ॾींहं अॻु सकरंड तालुके जे थाणी माड़ी जलबाणी जे अध ॻोठ फतेहपुर जे रवासी 50 साला रिटायर फौजी मोहम्मद जुमन रिंद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारिस औरतूं ऐं मासूम ॿारनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं पुलिस पारां कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मक़तूल जी बेवा सदोरी रिंद एजाज़ अली रिंद अली असगर रिंद संदसि न्याणू गुलशेरो रिंद ऐं संदसि मासूम धीअरु निसाफ़ इनाद ॿुधाईंदे चए त तालुके सकरंड जे माड़ी जलबाणी थाणी जे अध में 11 ॾींहं अॻु रिटायर फौजी मोहम्मद जुमन रिंद खे घरां सॾु करे नामालूम माण्हुनि कुआड़नि जा वार करे क़तल करे फ़रार थी विया। जॾहिं त हद जी पुलिस वाक़े जो केस दाख़िल कयो आहे पर असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। जॾहिं त वाक़े में मुलविस जवाबदारनि जा CCTV फुटेज पिणे असां माड़ी जलबाणी थाणी जे SHO खे ॾिना पर माड़ी जलबाणी पुलिस असुल कातिलनि खे बचाए रही आहे। मक़तूल जी न्याणी गुलशेरो रिंद खे फासाइण जी कोशिश करे रही आहे। कुझु ॾींहं अॻु उनखे गिरफ़्तार कयो जंहिंखे छॾायो आहे। हाणे ॿीहर उनखे गिरफ़्तार करण जी कोशिश करे थो जेको उन ॾोह में मुलविस न आहे। पुलिस सिर्फ़ु असांखे हिसा असुल कातिलनि खे बचाइणु चाहे थी। असां DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नवाब शाह खे अपील कई आहे त वाक़े जी जांच करे हक़ीक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।